कमीशन में सिलेक्शन बंद करो। पीर मशाक जे नौजवान जे आजाद पैनल सां उसी पीर मशाक जे नौजवान जे आजाद पैनल सां सिंध जा माण्हू सियासी तौर बेदार थी रहिया आहिनि ऐं जबर ऐं ॾाढ ते ॿधल निज़ाम ख़िलाफ़ पंहिंजी नफ़रत जो इज़हार बि करे रहिया आहिनि। इन जो ताज़ो मिसाल जोहीअ जी यूनियन काउंसिल पीर मशाइख़ तां आज़ाद उम्मीदवार तौर चूंड विढ़ंदड़ पोरियत अली अकबर पंवर जी कामयाबी आहे। अली अकबर पंवर मकानी चूंडुनि दौरान पुलिस ऐं सियासी वॾेरनि तोड़े भोतारनि ऐं हुकूमती मशीनरी जी पुठभराई रखंदड़ पीपुल्स पार्टीअ जे सरकारी उम्मीदवार शफ़ी मोहम्मद लिगारी खे 96 वोटनि जी अक्सरियत सां हाराए इलाइक़े में वॾो अपसेट करे छॾियो। पर अफ़सोस त हिक पोरियत जी इहा कामयाबी सियासी भोतारनि खां हज़म न थी ऐं वोटनि जे ॿीहर ॻणप जे नाले ते पोरियत उम्मीदवार जी फतह खे शिकस्त में तब्दील कयो वियो। 4 ॾींहं अॻु आरओ पारां मकानी चूंडुनि बैदि आज़ाद उम्मीदवार अली अकबर पंवर खे 1990 वोटनि सां कामयाब करार ॾिनो वियो हो। आरओ पारां जारी कयल नतीजनि मूजिबि पीपुल्स पार्टी जो उम्मीदवार शफ़ी मोहम्मद लिगारी 1894 वोट खणी हाराए वियो हो। वोटनि जी ॿीहर ॻणप बैदि पोरियत उम्मीदवार जा वोट 1990 मां घटाए 1882 कया विया ऐं हारायल पीपी उम्मीदवार जा 4 वोट वधाए 1898 कया विया। आरओ पारां नओं नतीजो पधिरो कंदे पीपी जे हारायल उम्मीदवार खे 16 वोटनि जी सरसीअ सां कामयाब करार ॾिनो वियो। पोरियत उम्मीदवार अली अकबर पंवर ऐं संदसि वोटर अहिड़ी बददियानती ऐं गुंडागर्दी ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहिनि। अली अकबर पंवर जे हिमायत में जोही ऐं दादू में मुज़ाहिरा बि कया विया। अली अकबर पंवर शिकायत कंदे चवे थो त छा कंहिं ग़रीब पोरियत खे सियासत में अचण जो को हक़ न आहे। तो सुभाणे जोही रोड ब्लॉक हूंदुसि, दादू हाईवे बंदि हूंदुसि, न त असां सां इंसाफ़ कयो वञे। असांखे जेको हक़ु आहे असांजे माण्हुनि जो जेको वोट कयो आहे उन्हनि खे वोट हक़ु ॾिनो वञे। तव्हांखे को बि हक़ु न आहे त पंहिंजा वॾेरा सिलेक्शन कराए ऐं तव्हां जेको आहे सो सोशल वर्कर ग़रीब तबिके खे हारायो। हिन में कल्ह खां वठी असां ते प्रेशर ॾिनो वियो त बाबा अचो पाकिस्तान पीपल पार्टी में अचो, न त तव्हांखे जेको आहे असां हाराईंदासीं। असां इनकारी थी बीठासीं, असां जो असां कॾहिं बि तव्हां सां न बीहंदासीं। असां न बीठासीं हुननि सां गॾु। अॼु हुननि पंहिंजा सिलेक्शन करे ऐं पीपल पाकिस्तान पीपल पार्टी जो हुननि खटराए छॾियो। सुभाणे असां विद फैमिलियुनि सां एहतजाज कंदासीं। चीफ इलेक्शन कमिश्नर खे हिन मामले जो फौरी तौर नोटिस वठी पोरियत उम्मीदवार खे इंसाफ़ ॾियारणु घुर्जे। अली अकबर पंवर खे इंसाफ़ न मिलियो त पोइ आम माण्हू ॾांहुं इहो ई पैगाम वेंदो त सियासत ऐं इलेक्शन विढ़णु रुॻो वॾेरनि ऐं भोतारनि जी अयाशी आहे ऐं आम माण्हू इन खां परे रहनि।